पासो कयो ये साहब असांजो तकरीर करे तो ये साहब के सब ॾिसूं न निहायती क़ाबिल एहतराम महिरबानी जंहिं पेटरफ जे तारीख़ में सच पुछो बेहतरीन इलेक्शन करायूं इन में को बाधा ना है तहलके जी हुजन जिले जी हुजन डिवीजन जी हुजन चाहे मरकज़ हुजन इंसान करना चाहे तो गलती थी वेंदियूं आहिनि इंतहाई क़ाबिल एहतराम साईं अब्दुल खालिक भंगवार चेयरमैन मरकज़ी इलेक्शन कमेटी पेटरफ सिंध मुंहिंजो भाउ शाहिद हुसैन मोहम्मदी मुंहिंजो भाउ गुलाम अब्बास मंसी मुझो भा अहमद परियार ये मरकजी इलेक्शन कमेटी जा अहम सुतूनन पूरी सिंध जे तरफा बेहतरीन इलेक्शन कराइण ते बेहतरीन इंतजाम ते खे नाउ पंहिंजे तरफा दिली मुबारकबाद पेश करियां उन खां पोइ स्टेज ते वेठल निहायती असांजो मान वारो असांजो वॾो पेटरफ सिंध जो साबका मरकजी सदर इंतहाई क़ाबिल एहतराम हाजी मोहम्मद इब्राहिम जखरानी साहब इंतहाई क़ाबिल एहतराम असांजो वॾो सादात घराणे जो साईं रज़ा शाह इंतहाई क़ाबिल एहतराम मुंहिंजो प्यारो भाउ गोतार नूर खान जतोई इंतहाई क़ाबिल एहतराम असांजो वॾो साईं असद मेमन इंतहाई बुज़ुर्ग असांजो महिरबान साईं फैज़ लोलाई मुंहिंजो मुर्शिद सैयद अयाज़ हुसैन शाह साहिब मुझे मरकजी पार्टी जा जेके उहदनि जी तंज़ीमी तौर ते भी विरासत थियल आहे मुंहिंजा सभु मरकजी सदर मुंहिंजा सभु अॻवान आहिनि मुंहिंजो भाउ डॉक्टर जबार खोसो मुंहिंजो भाउ इंतहाई मान वारो मोहब्बती जंहिं के सलामा जे सॼी सिंध जी पंहिंजे तॾहिं ते मेड़ी आहे खेसि जस हुजे खेसि आफ़रीन हुजे साईं सिकंदर अली जतोई साहिब मुंहिंजूं भेनर उहिदेदार ॿियूं जेके मुंहिंजूं भेनरूं साम्हूं वेठियूं आहिनि मुंहिंजो प्यारो भाउ अतीकुर मान सोलंकी साहिब जेको ई मेल वरितो आहे सच पुछो हुनजो सहरो साईं अतीक साईं वीर ते वञे थो जिन कोर्ट में हणा वणा सिधी तंज़ीम खे हिकु करायो इलेक्शन करावाई असांजो भाउ पहिरियों दफ़ो कराची जी नुमाइंदगी कंदड़ 70 सालनि मंझि ये अलहमदुल्ला असांखे क्रेडिट वञे थो 70 साल मंझि पहिरियों दफ़ो कराची के वोट जो हुकुम मिलियो आहे ऐं कराची के असां पंहिंजे तरफ़ा मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी आहे जेको तव्हांजे साम्हूं साईं वेठो आहे हिकु बहितरीन इंसान आहे साईं सुराब खान मुंहिंजो भाउ ये आप देख रहे हैं सुराब खान साहब के सामने मंजूर चांदियो भाउ अब्दुल मजीद गाज़ असांजो दोस्त अलीगुल चांदियो साहिब मुंहिंजो भाउ शाहनवाज़ महर इंतहाई असांजो मोहसिन जे हर वक़्त ते असांजो साथ ॾिनो अदा मोहम्मद मूसा लगारी मुंहिंजो भाउ हाजन सियाल साईं नूर मोहम्मद सूमरो साईं लखानू ख़ासकली जंहिंजे लाइ सच पुछो त मूं लफ़्ज़ आहिनि जे हुन जा थोरा बयान करिया जंहिं ज़िंदगी में सच पुछो विख वक़्त ते साथ ॾिनो जेसीं जीअर आहियूं तेसीं पिया ॻाईंदासीं लाइ न सघियासीं हुन लाइ ॻाईंदासीं ज़रूरु मुंहिंजो भाउ सईद चाचड़ इंतहाई मान वारो मुंहिंजो भाउ मुमताज़ चाचड़ मुंहिंजो प्यारो भाउ अब्दुल कयूम छर यारवेस ज़फर खान लाखो साईं सादुल्ला कलोर साहब साईं जुल्फ़कार अली समार साहब मुंहिंजो नंढो भाउ आहे साईं हुज़ूर बख़्श महर ऐं मुंहिंजो प्यारो भाउ नदीम बजीर थर खां कई आयो आहे ऐं केतिरनि जा नाला वठां पूरी सिंध खां कई आयल तहलकनि जा ज़िलनि जा ऐं पन्याक जे नगरीअ जा उस्ताद साथियो अस्सलाम वालेकुम जी उस्ताद ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियां पन्याक जे दोस्तनि जो ख़ासि तौर ते असांजे मोहसिन साईं अब्दुल जे तो ये फर्ज़ंदनि जंहिंजा नाला ज़रूरु वठंदुसि जेके मुड़ुस माण्हू आहिनि जेके महिमान नवाज़ आहिनि जेके बहादुर आहिनि मुंहिंजो भाउ सिकंदर जा भार आहिनि त मुंहिंजा भार आहिनि भाउ बरकत जतोई शौकत जतोई मज़हर जतोई नाज़िम जतोई भाउ मक़सूद जतोई जिन असांखे हिते घुराए लख इज़तूं ॾिनियूं सच पुछो त उहे असां लहूं ई कोन था जेके तव्हां दोस्तनि सिंध जे उस्तादनि असांखे मान ॾिनो आहे ऐं जेके पटका पारा आहिनि इनशाला हीउ सिंध जे उस्ताद सां वचन आहे हीउ तव्हां सां वाइदो आहे हीउ तव्हां सां वचन त पहिरीं तइलीम पोइ तंज़ीम
सिंध जे उस्ताद जे मसइलनि खां असां वाक़ुफ़ आहियूं। सिंध जे जेका पुठिते पियल तइलीम आहे, ऐं हमेशह चवंदो आहियां सिंध अंदरि जॾहिं बि इनकलाब आयो त सिंध जो प्राइमरी उस्ताद इनकलाब आणींदो, उहो तइलीम जे ज़रिए। अलाह ताला असांखे मौक़ो ॾिनो आहे, इंशाअल्लाह असां तइलीम जे ज़रिए सिंध अंदरि इनकलाब आणींदासीं। जिंदाबाद। तव्हां दोस्त जी सिंध जे उस्तादनि जेको असां ते भरोसो कयो आहे, जेके इज़तूं ॾिनियूं आहिनि, ज़ाहिरी तौर ते असांजो वॾी माफ़ियाउनि सां टकर हुयो। मूंखे सिंध जे उस्तादनि ते नाज़ हुयो त सिंध जो उस्ताद भिट जे नगरी बि इंशाअल्लाह जेके सिंध जा हक़ीक़ी उस्ताद आहिनि, जेके सिंध जे उस्ताद सां दुख सुख में गॾनि उनजो साथ ॾींदा। मूंखे यकीन हुयो असां हीअ अॼु तव्हांजे अॻियां इंकशाफ थो करियां, मां पंहिंजे तरफ़ां इंकशाफ थो करियां त इलेक्शन ते मुंहिंजो ₹1 बि ख़र्च न आयो आहे। सॼी सिंध जे दोस्तनि मुंहिंजी मदद कई, मूंखे 5 रुपया पार बता अथव इलेक्शन मंझि। हीअ अलाह जी महिरबानी आहे। असांजे अहिड़ा सिंध जा भाइर उस्तादनि चाहींदड़ दोस्तनि हुननि करोड़ों रुपया ख़र्च कया। जॾहिं हुननि इलेक्शन हाराई भिट जे नगरीअ में, ख़बर बि त अचनि वोट दॿा हाराए वियासीं। जेके खटींदा उहे कंहिं पछड़े फजी न ईंदा, 5 बजे खां पोइ कंहिं पोइ ख़ाली करे हलिया विया। ऐं नथो चवां त सिंध जा उस्ताद त शायदि त मायूसी बि के होटलनि ते वेही रहिया। पोइ हुननि हिकिड़ी साज़िश सटी, अब ये करोड़ों रुपया त ॿुॾी विया, मरी वियासीं। हाणे छा थींदो? उन्हनि करोड़नि खे बचाइण जे लाइ सिंध जी मरकज़ी इलेक्शन कमेटी ते हमिलो न थियो आहे। हीउ सिंध जी हर उस्ताद जे मथां हमिलो तो तसवुर करियां। साईं अब्दुल खालिक भगवान खे धक न लॻाइनि, ये शफ़ी सखी खे लॻाइनि, सिंध जे हर उस्ताद खे धक लॻो आहे। एॾी गुॾा वठी असां उस्ताद, हीउ सॼी सिंध खे ख़बर आहे। गुॾा वठी उस्ताद जॾहिं इलेक्शन हाराया, मरकज़ी इलेक्शन कमेटी जे चेयरमैन जे मथां लठ जी बरसात वसाई हुई। मरकज़ी इलेक्शन कमेटी जे सेक्रेटरी मरकज़ी इलेक्शन कमेटी जे सेक्रेटरी मूंखे धकाया हुआ, साईं ये भाइटियुनि खे धकाया हुआ। इहा दादागिरी न आहे, इहा बुज़दिली आहे। बिल्कुल शेम शेम भिट जे नगरी में बुज़दिली आहे। ऐं इंडस्ट्रीज डिपार्टमेंट खे ख़रीद करे जेके पैसा पिया असांजे अकाउंट में पैसा पिया उन ते सिग्नेचर एडिशनल रजिस्ट्रार इंडस्ट्री जी डिप्टी डायरेक्टर जी सही दिला उन पैसे ते नज़र हुई, उनखे पैसा फासिया विया। बेतरफ़ जे तारीख़ में कॾहिं बि इहो न आयो थियो, 70 साल में इहो कॾहिं बि न आयो थियो त केरु ॿाहिरियों माण्हू रिज़ल्ट ज़ाहिर करे। अॼु तव्हां ॾिठो उन्हनि पैसनि खे खाइण जे लाइ जेके उन्हनि पैसा ख़र्च कया आहिनि, उन्हनि पैसनि खे वसूल करण जे लाइ नकली उहिदेदार छॾाइण जे लाइ हैदराबाद में जॾहिं उन्हनि खे राति ख़बर पई त भिटाई पैनल 2 आख़िरी में हलफ थो करे त राति विच वञे कपिड़ा खणी बिस्तरा खणी हैदराबाद पहुता, माण्हू गॾु न करे सघिया। बेतरफ़ जे तारीख़ में इहो पहिरियों तव्हां हलफ ॾिठो हूंदो, बेतरफ़ जे तारीख़ में इहो पहिरियों हलफ ॾिठो हूंदो जेको हिकिड़े कमरे में खड़ो हुयो। जिंदाबाद। अॻे हिननि 13 उहिदा कया, तव्हांखे यादि आहिनि? कूड़ा 13 उहिदा कया। अॼु 13 चुका न, 8 उहिदा करे छॾिया। 8 माण्हू हलफ कयो आहे। आउं सॼे तूं 8 उहिदा कया, लेडीज़ कान हुई, सॼी सिंध ॾिठो। ऐं 5 माण्हू बि डिप्टी डायरेक्टर जे ऑफिस में, जेको माण्हू जेके माण्हू कमरो बंद करे डिप्टी डायरेक्टर इंडस्ट्रीज में असांजो दोस्त आहे, उनजे ऑफिस में वेही लट छुप में 8 ॼणा हलफ करनि, उहे सिंध जे उस्ताद जे हक़ जे लाइ छा वणंदा? उनखे असल में करोड़ों रुपया उन्हनि ख़र्च कया, उनजा ॿुॾी था वञनि, उनजी दिलि जी धड़कन तेज़ थी वई आहे। उनखे वसूल करण जे लाइ हीअ हिकिड़ी सिंध जे उस्ताद जे खे वेसाघाती करण जे लाइ उन्हनि हुकुमरान न चवनि था, हुननि पंहिंजा पैसा वसूल करण जे लाइ नकली उहिदेदार जो हलफ कयो आहे, जेके सिंध जो उस्ताद आऊं सम्झां रिजेक्ट थो करे। हलफ कयो त अचो, हीअं ॾिसो सॼी सिंध खां थर पर खां 24 कलाकनि अंदरि हज़ारे उस्ताद खे पहचान जिन मोहबतूं ॾिनियूं, जिन प्यार ॾिनो, उनजे अॻियां असां हलफ कयो आहे। इंशाअल्लाह
इन हलफ जी पासदारी करे शिरकत जी भी तो करे न झुकंदो सिंध जे उस्ताद खे सोच सिंधी उस्ताद जे मसइले ते मरकज़ी इलेक्शन कमेटी का जेका बेवाजिबी थी आहे तो जुल्म तो ॾिसो ही जुल्म तो ॾिसो बढ़िया मरकज़ी इलेक्शन कमेटी चेंज कींदा वरी केस माना एमसी दाख़िल कया डिप्टी डायरेक्टर पैसे ते वरी असांजे मथां असीं फ़कीर वॾा आहियूं त मस्जिद वेठो असांखे कुझु कोन कयो सिकंदर वीचारो ॿाहिरि वेठो ॾिसो चोर त ॾिसो चोरी त ॾिसो न जिन खे लठियूं लॻियूं उन्हनि खां फरियाद नथो वरितो वञे असां सिंध जा उस्ताद साईं अब्दुल खालिक सां गॾु आहियूं तो एफआईआर कटराए न कटऊं असां फिट धड़ी रखंदा वेंदासीं असां रोड बंदि कंदासीं इहो असांजो हुकम सिंध तो सां गॾु आहे तूं अकेलो न आई सॼी सिंध तो सां गॾु आहे हीअ तोखे ॿुधाईंदो था काफ़ी टाइम थी वियो आहे चंद मसइलनि ते ॻाल्हाईंदुसि मसइलनि खां असां वाक़ुफ़ हुयूं साईं सिकंदर काफ़ी ॻाल्हियुनि ते रोशनी विझी वियो असां दौरान इलेक्शन काफ़ी दोस्त सिंध अंदरि वञणु थियो के दोस्तनि मसइला ॿुधाया ऐं उन दोस्तनि खे ॿुधाईंदो न त असां सभिनी मसइलनि खां वाक़ुफ़ आहियूं इंशाल्लाह जेके बि सिंधी उस्ताद जा मसइला आहिनि सिंध यूनिवर्सिटी जा दोस्त पहिरीं त टीचर्स कोटा आहे जबरदस्त टीचर्स कोटा मरहूम हाजी अब्दुल जतोई साईं कादर बख्श तालबानी जेके सिंध जा वॾा नाला आहिनि उन्हनि असांखे टीचर्स कोटा हुकूमत खां वठी ॾिनी वरी जिन विझण आई आहे उनजो नालो नथो वठां उन्हनि खे उस्तादनि रिजेक्ट करे छॾियो वञे उन्हनि उस्तादनि उनखे रद्द करे छॾियो आहे ऐं इंशाल्लाह तव्हां सां वाइदो आहे हुकूमत सां ॻाल्हि जे ज़रिए असां कंहिं बि हुकूमत जे ख़िलाफ़ न आहियूं असां चाहियूं था त सिंधी उस्तादनि जे लाइ हिन हुकुमरान जमात खे असां सां गॾु वेहणो पवंदो सिंधी उस्ताद जा रहियल मसइला हल करियां पवंदा उनजे लाइ टीचर्स कोटा बहाल कराइबी कैंपस क्लस्टर स्कूल नामंजूर कैंपस क्लस्टर स्कूल जो ख़ात्मो चाहियूं था असां हीअ सिंध जे उस्तादनि जे मथां इहा शइ मरी वई आहे सिंध यूनिवर्सिटी इकरा 2015 जा इंट्री जा दोस्त जेके रहियल उन्हनि खे हिन स्टेज तां यकीन थो ॾियारियां त अॻे बि तव्हांजे लाइ असां शहीद मोहतरमा बेनज़ीर जी मज़ार खां वठी कराची ताईं लॉन्ग मार्च कयो बिट धड़ीअ खां कराची ताईं लॉन्ग मार्च कयोसीं ऐं असां उन नौजवाननि खे पंहिंजे अॻियां कयोसीं हिकु दोस्त एमटी जा वेठा हूंदा हाजी शफी मोहम्मद सेठ जिंदाबाद हाजी शफी मोहम्मद सेठ जिंदाबाद सिकंदर जतोई जिंदाबाद इंशाल्लाह असां उन दोस्तनि खे पाण सां गॾु खणंदासीं हर कमेटी में गॾु खणंदासीं जेके बि उनजा रहियल मसइला हल कराईंदासीं 2015 जा हुजनि सिंध यूनिवर्सिटी जा हुजनि एनटी जा हुजनि ऐं ख़ासि तौर ते आउं जिते थो वञा ख़ासि करे मुंहिंजे घर में वेठो अशोक मुंहिंजे सुबुह खां दोस्त चए थो त साईं बाबा अपग्रेडेशन जे मसइले खां असां वाक़ुफ़ आहियूं सिंधी उस्तादनि खे अपग्रेड कराईंदासीं इहो तव्हां सां वाइदो आहे नौजवान उस्ताद असांजी सुञाणप आहे ॿियो तहरीम मतिलबु कॉन्ट्रेक्ट निज़ाम नामंजूर जॾहिं असां वटि पोस्टूं परमनेंट आहिनि खाली आहिनि उन्हनि ते तव्हां भर्ती था कयो कॉन्ट्रेक्ट वरी छा जो या कॉन्ट्रेक्ट जे लाइ असां हुकूमत खे क़ाइमु कंदासीं त ख़ुदा र कॉन्ट्रेक्ट सां उस्ताद ज़हनी तौर ते परेशान थो थिए पूरी दुनिया में मशहूर थी वियो आहे सिंध जे उस्तादनि खे मोचड़नि खां सवाइ रेगुलर नथो कयो वञे हीउ ज़ुल्म आहे हीउ ज़्यादती आहे इहा असां हाणे बर्दाश्त कोन कंदासीं हुकूमतनि खे सम्झाईंदासीं जेकॾहिं तव्हां सिंध सां मुख़लिस आहियो जेकॾहिं तव्हांखे सिंध जी तइलीम प्यारी आहे जेकॾहिं सिंध जा माण्हू तव्हांखे प्यारा आहिनि सिंध जा मैसूर तव्हांखे बचा प्यारा आहिनि त उस्ताद खे ज़हनी मरीज़ न बनायो त हू 2 सालनि खां पोइ वरी कराची मोचड़ा खणा लठियूं खाइणियूं उन लाइ तयारी करे ख़ुदा हुनखे कॉन्ट्रेक्ट जी पॉलिसी ख़तमु करे उनखे रेगुलर तइलीम खाते में घटि रेगुलर बनाए करे भर्ती कयो वञे प्राइमरी तइलीम पोइ पूरे पाकिस्तान अगरि सिंध अंदरि हिकु रीढ़ जी हॾी थो रखे क़ौम जी तरक़ी जो राज़ ई तइलीम आहे पर जेकॾहिं उहे कॉन्ट्रेक्ट जी पॉलिसियूं तव्हां हलाईंदा वर्ल्ड बैंक जे चवण ते सिंध जे स्कूलनि जी हालत खस्ता लॻल आहे तव्हांखे ख़बर आहे असां कोशिशि कंदासीं त सिंध जे मैसूम ॿारनि जी तइलीमी जागृत आहे उनखे ख़ासि तौर ते नियाणियुनि खे बि स्कूल में दाख़िल करायूं मैसूम ॿारनि जे हक़ जे लाइ जदोजहद करियूं ऐं असां सिंध जे स्कूलनि जी तइलीम सुधारियूं असां चाहींदासीं त सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे जीअं ॿियनि सूबनि में मिले पियो हेल्थ कार्ड त सिंध जे हर प्राइमरी उस्ताद खे हेल्थ कार्ड ॾिनो वञे त जीअं पंहिंजे बचे जो इलाज कराए सघे सिंध अंदरि एजी सिंध कराची में एजी सिंध सिंध जे उस्तादनि सां ज़ुल्म थी करे उनजो जेको हेड क्वार्टर आहे उहो कराची में एजी सिंध आहे कराची जा उस्ताद हुजनि कश्मीर जा हुजनि कराची खां कश्मीर ताईं जेके बि उस्ताद आहिनि उन्हनि सां ज़ुल्म थो थिए एजी सिंध में इहो ज़ुल्म हाणे बर्दाश्त कोन थींदो इंशाल्लाह असां अकेला कुझु कोन हीअ शइ सिंध जे उस्ताद खे वञी ॿुधाईंदो हलां अकेले सिर असां कुझु बि कोन आहियूं अकेला असां कुझु बि कोन आहियूं पर हीअ तव्हांखे यकीन थो ॾियारियां
तव्हां सां गॾु हूंदा असां मरी वेंदासीं मौत क़बूल कंदासीं सिंध जे उस्ताद जे हक़ में सौदेबाज़ी कोन कंदासीं तव्हां असांजो साथ ॾींदो त असां जबल बि ॾारे विझंदासीं मरी वेंदासीं पोइ हिते कोन ॾिठो सिंधी उस्ताद सां वाइदो आहे जेके बि सिंधी उस्ताद जा मसइला आहिनि उनजे लाइ असां जदोजहद कंदासीं असां अॻे फराबंदी बि दोस्तनि खे इख़्तियार नौजवाननि खे इख़्तियार ॾिना अदीबनि खे इख़्तियार ॾिना त उहा तंज़ीम हिते खरियो मिल से मेल काफ़िला पिया पर उन्हनि खे के बि न मञियो कोर्ट जे मरफ़त इलेक्शन थी असां सिंध जे उस्ताद खे सिंध जे अदीब खे सिंध जे माण्हू खे हर सिंध जे माण्हू खे जीअं में जायूं था सिंध जा माण्हू असांजे लाइ न्याय जी इज़त लाइ करे ऐं सिंध जे माण्हुनि खे बि इहो ॿुधाईंदो न त असां सिंध जी तइलीम जे लाइ तव्हां सां गॾु आहियूं सिंध जी अदीबनि खे बि असां पाण सां गॾाईंदासीं सिंध जी तइलीम जे लाइ राति ॾींहुं कोशिशि कंदासीं तव्हां काफ़ी टाइम थी चुको आहे पूरे पाकिस्तान जे तंज़ीमुनि पाकिस्तान में 50% ॾियारियो आहे साईं सिकंदर ॿुधायो ऐं इंशाअल्लाह ही सिंध जे सभिनी मुलाज़िमनि सां इहो वाइदो आहे त असां हुकूमत खे क़ाइल करे 50% तव्हांखे ॾियारींदासीं इहो तव्हां सां वाइदो आहे बिटाई पैनल उस्ताद ऐं सिंध जे हर उन उस्ताद खे यकीन थो ॾियारियां आम उस्ताद हुजे मुंहिंजा उहिदेदार बि हुजनि मुंहिंजा न बल्कि मुंहिंजी तंज़ीम जा उहिदेदार बि हुजनि उनखे यकीन थो ॾियारियां जिते उस्ताद सां बेवाजिबी थी पोइ साईं फ़क़त तव्हांजो साईं एजाज़ हुजे रमेश चौधरी हुजे मिठी जो कराची जा उस्ताद हुजनि कश्मीर जा हुजनि जेके जा हुजनि जिते उस्ताद सां बेवाजिबी थी आहे असीं सॼी सिंध जा उस्ताद हुते थमणी वेंदासीं उनखे इंसाफ़ ॾियारींदासीं वाइदो आहे को बि ऑफिसर नाजाइज़ी कंदो बेवाजिबी कंदो असां जमहूरियत इस्तेमालु करे उन सां झेड़ो कंदासीं जेको ऑफिसर उस्ताद जी इज़त कंदो जेको ऑफिसर उस्ताद खे मान ॾींदो त असां उनखे कुल्हनि ते खणी इज़तूं ॾींदासीं हीउ तव्हां सां वाइदो आहे किथे बि बेवाजिबी करणु न ॾिनी वेंदी हीउ तव्हां सां वाइदो आहे ऐं असां अॻे बि जिते बेवाजिबी थी आहे उते पहुता आहियूं इंशाअल्लाह तव्हां सां सिंधी उस्तादनि सां गॾु आहियूं ॾुख में सुख में मरण में गॾु आहियूं कुझु तबियतूं अहिड़ियूं आहिनि हालतूं अहिड़ियूं आहिनि उनजे लाइ मूं साईं सिकंदर खे चयो त बाबा तोखे सभु शइ जा पावर पाकिस्तान लेवल ते तूं भले उहिदा वठि सभु शइ वठि असां ओत जा बुखिया न आहियूं डॉक्टर जब्बार खे पावर आहिनि साईं अतीक खे पावर आहिनि साईं सोहाब खे पावर आहिनि मंसूर खे पावर आहिनि साईं राज साहब खे पावर आहिनि मुंहिंजी मरकज़ी कमेटी खे पावर आहिनि ऐं जॾहिं मूं तहरीक हलायूं तव्हांखे यादि हूंदो त के बि कमेटी बि कोन ईंदी आहे हुकूमत वटि माण्हू चवंदो आहे हाजी सेक्रेटरी त वञे ई कोन्हे साईं सिकंदर जेको बि असांजो अॻुवान आहे सभु पावर उनखे थो ॾियां वञे हिकु सिपाही जी हैसियत बि हिकु सिपाही जी हैसियत बि इन सां गॾु हूंदुसि ऐं सिंध जो सदर न पर सिंध जे उस्ताद जो नौकर ई ख़तमु आई तव्हांखे ॿुधाईंदो न असांखे औत जी पूॼा न आहे असांखे अलाह ताला पंहिंजो सभु कुझु ॾिनो आहे मूं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजी का बि इन्वेस्टमेंट इन इलेक्शन ते न आहे जेके 5 रुपया ख़र्च कया आहिनि ख़ुदा जो कसम मुंहिंजे दोस्त मूंखे ॾिना हिन खां वधीक मूंखे ॿियो कहिड़ो फ़ख़्रु आहे इन्वेस्टमेंट उहे कंदा आहिनि जिन खे लालच हूंदी आहे इन्वेस्टमेंट उहे कंदा आहिनि जेके बंदि कमरनि में वेही हदफ़ खणंदा आहिनि असांजी इन्वेस्टमेंट सिंध जो उस्ताद आहे ऐं सिंध जे उस्ताद जी गैरत इज़त को बि सौदो कोन कंदासीं हिकु दफ़ो ॿीहर टाइम काफ़ी थी वियो आहे तव्हां सॼी सिंध जी कुझु खां कई आहे सभिनी दोस्तनि जो मूं वटि लफ़्ज़ आहिनि जो शुक्रियो अदा करियां तव्हांजा लख थोरा पने आकर जे दोस्तनि जा थोरा ख़ासि तौर ते मरूम अब्दुल जेतोई जे बहादुर फर्दन जा थोरा जिन असांखे हिते घुराए माण्हू लख लख उस्ताद इतिहाद